अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में सिर जो सांगम कर, लाहे सिर लतीफ़ चे दोसन अॻियां धर, इश्क नांग पर ख़बर खाधन खे पवे। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक वरियो सलाम शाल क़बूल पवे। 10 अक्टूबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। इहो बि सच आहे त साफ़ त गुलनि जी सेज बदिरां कंडनि जी सेज जीअं आहे, पर इहो बि सच आहे त सचाई जा सॾ वर्णाईंदड़ साफ़ी कंडनि जी परवाह कॾहिं बि न आहिनि कंदा। हू जॾहिं सचाई जी राह इख़्तियार कंदा आहिनि त पोइ समूरनि ख़तरनि खे सिर ते खणंदा आहिनि। पर छा कजे, सिंध साफ़ियुनि लाइ मक़तल बणिजी वई आहे। साफ़ियुनि जी शहादतनि जा पेरा जॾहिं बि खणूं था त असांखे लाड़काणे जो मुनीर सांगे बि यादि पवे थो ऐं असांखे शहीद साफ़ी नसरुल्लाह गॾाणे बि यादि अचे थो। इम्तियाज़ मीर वारो ग़म बि अञा ताज़ो ई बीठो आहे त मिरपुर माथेले जे साफ़ी तुफ़ैल रिंद जो क़तल केतिरा ई सवाल छॾे वियो आहे। मिरपुर माथेले भरिसां ॻोठ पीरबख्श हैदराणी वासी शहीद नसरुल्लाह गॾाणी प्रेस क्लब मिरपुर माथेले जो जनरल सेक्रेटरी तुफ़ैल रिंद ॾींहं ॾिठे जो हथियार बंदनि जी फायरिंग में क़तल थी वियो। संदसि भाइटी रीना उर्फ़ चांदनी बि ख़ौफ़ में फ़ौत थी वई। तुफ़ैल रिंद खे क़तल कंदड़ जवाबदार चए थो त हुन खेसि पंहिंजे पुट जे क़तल जे पलांद में मारियो आहे। जेकॾहिं अहिड़ो को मसइलो हो त उन हवाले सां हुकूमत खे तहरुक वठणु घुरिजे हा। पुलिस ऐं इंतिज़ामिया खे साफ़ी तुफ़ैल रिंद खे तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे हा, पर हेसि ताईं अहिड़ो कुझु बि न थी सघियो। नतीजे में तुफ़ैल रिंद क़तल थी वियो। जंहिंखां पोइ साफ़ी बिरादरी रुॻो मज़मत करण में पूरी आहे। मुल्क में साफ़ियुनि लाइ बहितर माहौल जी ज़रूरत रही आहे। असीं ईअं सम्झूं था त गुज़िरियल थोरे अरसे में सिंध में साफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बणाइण खां वठी क़तल करण जा केतिरा ई वाक़िया थिया आहिनि, जंहिंजे करे साफ़ी बिरादरी में हिकु ख़ौफ़ जनम वठी रहियो आहे। साफ़ी तनज़ीमनि खे पिणु इन पासे ध्यानु ॾियणु घुरिजे। उनखां सवाइ हुकूमत खे बि घुरिजे त कंहिं साफ़ी खे धमकियूं मिलनि थियूं या क़तल करण जी साज़िश थी रही हुजे थी त हुकूमत उन्हनि अनसरनि खे अॻुवाट गिरफ़्तार करण लाइ क़दम खणे। ॿी सूरत में उन्हनि खे हर साफ़ी जो क़तल फबजी वेंदो। तुफ़ैल रिंद जो क़ातिल मंज़र आम ते अची चुको आहे, उन करे खेसि तुरत गिरफ़्तार कयो वञे। मुल्क में बुख बदहाली वधी रही आहे। रोज़गार जा दरवाज़ा बंदि आहिनि ऐं हुकुमरान ॾींहों ॾींहुं अमीर थींदा पिया वञनि। माण्हू जो ख़ाली खिसो माण्हू ते। सच त इहो आहे जो ॿार बणिजी पवंदो आहे। ख़ाली पेट खां वधीक ख़ाली खिसो उस्ताद जे उनवान हेठि मंज़ूर हाले पोटो पंहिंजी मुख़्तसर लिखणी में लिखे थो। ज़िंदगी में बुख ज़रूरु ॾुखी आहे, पर ख़ाली पेट रुॻो खाधे जी ॻोल्हा में लॻाए थो। इंसान जी सोच ऐं अहसासनि खे बुख महदूद करे छॾींदी आहे, पर जॾहिं खीसे में कुझु बि न हूंदो तॾहिं इंसान खे दुनिया जा अहिड़ा सबक़ मिलंदा आहिनि जेके कंहिं किताब में बि न मिलंदा। ख़ाली खीसो सेखारे थो त इज़त कीअं संभाली वञे, माण्हू जे साम्हूं कीअं लॼ बचाए वञे ऐं ज़रूरतनि खे कीअं तरजीह ॾिनी वञे। इहो सेखारे थो त दोस्त ऐं रिश्तेदार कहिड़े वक़्तु सचा साथी बणिजनि था ऐं कहिड़े वक़्तु रुॻो ॾिसंदड़ थी वञनि था। ख़ाली खिसो असांखे सब्र, महिनत ऐं पंहिंजी तक़दीर सां वेहण जी सिख्या ॾिए थो। जंहिं वटि खीसे में कुझु न हूंदो उहो ई माण्हू सम्झी सघे थो त पैसो रुॻो अयाशी जो ज़रियो न आहे, पर इज़त, हिफ़ाज़त ऐं मौक़नि जो दरवाज़ो बि आहे। ख़ाली खीसो सेखारे थो त दुनिया में बग़ैर वसीले केर बि अव्हां जी ॻाल्हि न ॿुधंदो ऐं बग़ैर पैसे जे कंहिं बि ख़्वाब खे हक़ीक़त बणाइणु आसान न आहे। ख़ाली पेट सिर्फ़ु बुख ॾेखारे थो,
पर ख़ाली खिसो सॼी दुनिया सेखारे थो। काल्ह 9 अक्टूबर ते अज़ीम इनकलाबी अॻवान ची गवेरा जी वरसी मल्हाई वई। उन मौक़े ते होत ख़ान गाॾही ची गवेरा ऐं सिंध जे उनवान हेठि लिखियो। 9 अक्टूबर दुनिया जे कुंड कुड़िछ में आज़ादी, इनकलाब, बहादुरी, ॾाहप ऐं वेसाह जी अलामत सम्झो वेंदड़ ची गवेरा जी शाद जो ॾिहाड़ो आहे। ची गवेरा 14 जून 1928 ते अर्जेंटाइन जे हिक विचोले तबिके जे घराणे में पैदा थियो। हूअ जाइ जम खां दम जो मरीज़ हो। डॉक्टरी जी डिग्री हासिल करण खां पोइ हूअ हिक दोस्त सां गॾु मोटरसाइकिल ते हिक ॾिघे सफ़र ते निकितो। उन सफ़र दौरान संदसि गुरबत, ग़ुलामी ऐं ॿियनि इंसानी तबाहकारियुनि सां अमलनि वास्तो पियो ऐं अहिड़नि मंज़रनि संदसि हसास ज़हन खे झंझोड़े छॾियो। उतां संदसि इनकलाबी किरदार वारे सफ़र जी शुरूआति थी। 1959 में क्यूबा खां फिडल कास्त्रो वारे इनकलाब में संदसि मुख्य किरदार हो। क्यूबा इनकलाब जी कामयाबी खां पोइ इनकलाब खे साम्राजी क़ुवतनि ख़ासि तौरु अमेरिका जी जारियत खां महफ़ूज़ रखण में बि संदसि अहम किरदार रहियो। क्यूबा में अहम वज़ारत में रहियो ऐं क्यूबा में शादी कई, जिते अॼु बि संदसि औलाद मौजूदु आहे ऐं आलमी इनकलाबी अमल में हम रकाब आहे। हू जॾहिं क्यूबा में वज़ीर ऐं अहम अॻवाणी वारी पोज़ीशन में हो त बोलेविया मुल्क में अवाम दोस्त पार्टी तरफ़ां इनकलाबी वेढ़ जी शुरूआति कई हुआईं। हूअ वज़ारत पंहिंजे कुटुंब ऐं ऐश आराम वारी ज़िंदगी खे छॾे इनकलाबी वेढ़ विढ़ण लाइ वञी झंगनि ऐं वेढ़ वारे मुहाज़ ते निकितो, जिते अमरीकी साम्राज्य जी फ़ौज ऐं मक़ामी अवाम दुश्मन हुक्मरान सां वेढ़ांद हलंदे 8 अक्टूबर ते अमरीकी फ़ौज हथां गिरफ़्तार थियो। 9 अक्टूबर ते खेसि अमरीकी फ़ौज सुञाणप थियण ते गोलियूं हणी शहीद करे छॾियो। संदसि मढ़ खे नामालूम जॻह ते दफ़न कयो वियो। लॻभॻि 50 सालनि खां पोइ संदसि क़बर जी निशानदेही थियण ते संदसि मढ़ क्यूबा आंदो वियो त क्यूबा जे लखे माण्हुनि समेत सॼी दुनिया जे अवाम पंहिंजे हीरो जे मढ़ जो अहिड़ो शानदार इस्तक़बाल कयो जो अॼु ताईं तारीख़ में अहिड़ो आदरभाउ कंहिंजो बि नाहे थियो। ची गवेरा अॼु बि सॼी दुनिया जे इनकलाबियुनि ऐं आज़ादी पसंदनि जे उत्साह जो मर्कज़ आहे ऐं सरमाएदारनि, जागीरदारनि ऐं आकाउनि लाइ ललकार पिणु। सिंध में मूं जहिड़ा लखे नाम निहाद संदसि नक़ली परस्तार मौजूदु आहिनि। उनखे गुज़ारिश त डॉक्टर अर्नेस्ट ची गवेरा जी ज़िंदगी, संदसि फ़िक्री सियासत ऐं इनकलाबी किरदार ते खोड़ सारो किताबी शकिल में मवाद ऐं फ़िल्मूं मौजूदु आहिनि। ईंदड़ 3 महीना वक़्फ़ करे उन मवाद खे पढ़ूं, फ़िल्मनि खे ॾिसूं ऐं सम्झूं त असल इनकलाबी किरदार कीअं हूंदा आहिनि। दुनिया में अहिड़नि किरदारनि पंहिंजे वतन ऐं क़ौम खे कहिड़ी सियासत ऐं पंहिंजे इनकलाबी किरदारनि सां कीअं आज़ादी इनकलाब जी मंज़िल ते रसायो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त मुलाज़िमनि मुतालबनि जी मंझताले हिकु ॾिघी तहरीक हलाई। उन एहतजाजी तहरीक जो नतीजो इहो आहे जो पेंशन में कटौती वारो फ़ैसिलो आर्ज़ी तौरु मुअतल कयो वियो आहे, पर उहो अञा ताईं मुकमल तौरु ख़तमु नाहे थियो। मुअतल थियण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त तलवार त जीअं जो तीअं लटकियल ई रहे थी। इन समूरी सूरत हाल ते मुलाज़िमनि सां वेसाहघाती थी रही आहे जे उनवान हेठि एजाज़ ममनाई लिखे थो। सिंध जे समूरनि खातनि जे मुलाज़िमनि जे गॾियल इतिहाद सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफार्म ते तहरीक जो आगाज़ कयो ऐं मरहले वारे एहतजाज करे सरकार खे सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जा मसइला ॿुधाया, पर सरकार जे कन ते जूं न चुरी। बहरहाल ॻाल्हियूं थियूं ऐं सियासी किबरे तरफ़ न अचण जो ऐलान कयो वियो ऐं 6 अक्टूबर ते सिंध काबीना जे इजलास में मुलाज़िमनि जे मसइलनि ते ग़ौर वीचार करण जो ऐलान कयो वियो। सभु मुलाज़िम एहतजाज ख़तमु करे पंहिंजे ड्यूटियुनि ते हलिया विया ऐं इजलास जो इंतज़ारु कंदा रहिया। जॾहिं इजलास शुरू थियो त मुलाज़िम पंहिंजा कमकार छॾे मोबाइल में अखियूं विझी वेठा रहिया
त 3 महीननि वारी मुसलसल हलंदड़ तहरीक जा इजोथा नतीजा ज़ाहिर थियनि। छो त सिंध काबीना जो ही इजलास 35 एजेंडाउनि ते मुश्तमिल हो। सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल इजलास में चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि बि शिरकत कई। इजलास में केतिरा ई अहम फ़ैसिला कया विया, जंहिंमें सूबाई काबीना सरकारी मुलाज़िमनि जे बेनुअल फंड जे नोटिफिकेशन खे मौख़िर करण जो फ़ैसिलो कयो। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस तरफ़ां 3 अक्टूबर 2025 ते चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह खे जेको घुर्जनि जो चार्टर पेश कयो वियो हो, तंहिंमें मुतालबो कयो वियो हो त सरकारी मुलाज़िमनि लाइ बेनुअल फंड रुगो वफ़ात या माज़ूरी बदिरां रिटायरमेंट जे वक़्त बि ॾिनो वञे। काबीना हिन मक़सद लाइ हिकु कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो, जंहिंमें फिनांस, जनरल एडमिनिस्ट्रेशन, कानूनी डायरेक्टर, बेनुअल फंड जा सेक्रेटरी शामिल हूंदा। कमेटी बेनुअल फंड जे इस्तेमाल जे तरीक़ेकार ते ग़ौर कंदी ऐं जनरल प्रोविडेंट फंड जे तर्ज़ ते सिफ़ारिशूं तयारु कंदी। कमेटी मुलाज़िमनि जी हिसेदारी अदायगी जे फार्मूलनि, क़ाइदे जे ढांचे ऐं क़ानूनी तरमीमनि बाबति सिफ़ारिशूं काबीना खे पेश कंदी। इहो ऐलान ॿुधंदे ई मुलाज़िमनि जा 2 हथ मथे ते अची विया ऐं सोशल मीडिया ते क़यादत ऐं सिंध सरकार ख़िलाफ़ मुहाज़ क़ाइमु थी वियो त भरपूर तहरीक खे माठार कराए सिंध हुकूमत मुलाज़िमनि सां वेसाह घाती कई आहे। अशरफ ख़ासकेली ऐं उनजी जुड़ियल कमेटी मेंबरनि सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां दोखो कयो आहे, पंहिंजे ॾिनल मौक़िफ़ तां फिरी वियो ऐं हुकूमत सां ठही वियो आहे। कोई मुतालबो तस्लीम न कराए सघियो ऐं धरणो ख़तमु करण जो ऐलान करे छॾियो। उन मां ज़ाहिर थी वियो आहे त हुन जा ज़ाती मुफ़ाद पूरा थी विया। जॾहिं त अशरफ ख़ासकेली जो चवणु हो त चीफ सेक्रेटरी पंहिंजो कयल वाइदो पाड़ियो आहे, जंहिं ते खेसि मुबारकबाद ॾियां थो। असां कामयाबु थी विया आहियूं। समूरा मामला हिन महीने जे आख़िर में हल थी वेंदा। जज़्बाती मुलाज़िम सब्र जो दामन पकड़े इतिहाद जी फ़िज़ा क़ाइमु कनि। जेकॾहिं सरकार बनबरी कई त असां बि उस्तादनि जा उस्ताद आहियूं। उस्ताद जेको हिकु रोशन समाज जो अॾींदड़ आहे, उन सां हर दौर में वेसाह घातियूं ऐं नाइंसाफ़ियूं करण सां असांजे मुआशिरे में इल्म जो ॾीओ कीअं मुनवर ऐं रोशन थी सघंदो। मुलाज़िमनि खे हर वक़्तु मसइलनि जी ॼार में फासाए ज़हनी परेशानियुनि में विझी खाइण क़ौम ऐं मुल्क जी तरक़ी लाइ कहिड़ी उमेदु रखी सघिजे थी। बहितर मुस्तक़बिल हमेशह एहतिजाजनि, हड़तालनि, बुख हड़तालनि ऐं पुलिस जी लाठीचार्ज खे मुंहुं ॾियण सां तइ नाहे थींदो, बल्कि मुलाज़िमनि खे बहितर सहूलियतूं ॾियण ई इदारनि जी तरक़ी लाइ कमु करे सघिजे थो। सिंध सरकार खे मुलाज़िमनि सां इम्तियाज़ी सलूक करण बजाए पेश कयल 6 मुतालबा अवले जे बुनियाद ते हल करणु घुरिजनि त जीअं मायूस थियण बजाए नए जोश ऐं जज़्बे सां पंहिंजे इदारनि में पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। एजाज़ ममनाई जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तकरारी वाहन जे मुर्दे खे जियारण जा साबाह जे उनवान हेठि नामियारो लेखक नसीर मेमण लिखे थो। गुज़िरियल हफ़्ते खां पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ पारां तकरारी वाहन जी अॾावत जी नए सिरा ऐलान खां पोइ सिंध में शदीद रद्द अमल उभरियो आहे। जेतोणीकि सिंध हुकूमत उन मामले ते को सरकारी रद्द अमल नाहे ॾिनो, पर अवामी सतह ते इहो सुवालु उथारियो पियो वञे त उन्हनि वाहन बाबति गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जे फ़ैसिले जी कहिड़ी हैसियत आहे। आइन जे आर्टिकल 155 हेठि पाणी विरासत सां लाॻापियल मामला नबेरण जो फोरम काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे। उन इख़्तियार हेठि हिन साल 28 अप्रैल ते काउंसिल जे इजलास में जॾहिं तकरारी वाहन जी रिथा रोकण वारो फ़ैसिलो कयो वियो त उन में चयो वियो हो त जेसिताईं सूबनि में राज़पुर न थींदो नवनि वाहन बाबति का बि अॻिभराई न थींदी। उन फ़ैसिले हेठि एकनिक पारां 7 फरवरी 2024 ते ॾिनल मंज़ूरी ऐं 17 फरवरी 2024 ते इरसा पारां पाणी मौजूदगी वारे सर्टिफिकेट खे पिणु वापसि कयो वियो हो। इहो फ़ैसिलो हिकु आइनी इदारे पारां कयो वियो हो, जॾहिं त पंजाब जे वज़ीर आला उन जे बावजूदि तकरारी वाह ठाहिण जो ऐलान कयो आहे। दरअसल हू आइने उन जे हिकु इदारे जे कयल फ़ैसिले खे थुॾण जो ऐलान करे थिए। इहो ई कारण आहे जो सिंध जा रहवासी पाणी, नाणे, मैदनियाती वसीलनि समेत कंहिं बि हवाले सां आइनी ज़मानत वारी ॻाल्हि ते वेसाह न आहिनि कंदा। 1991 वारो ठाह बि काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट हेठि ज़ोरी मंज़ूर करायो वियो हो।
पर उनके बावजूद उन ते अमल करण बदिरां साॻी रीत तौसा, पंजनद, चिश्मा, जहलम, लिंक, कैनाल मौसमी वाह तौरु रुगो बोर्ड जो पाणी वहाइण जी मर्ज़ी खां सवाइ खोट वारनि महीननि में बि वहाया पिया वञनि। अॻिते हली 1991 में उन्हनि खे बोर्ड खां सवाइ बि पाणी मां हिसो ॾिनो वियो। उन सिलसिले जे हिकु कड़ी परवेज़ मुशरफ जे दौर में जारी कयल हुकमनामो आहे जंहिं हेठि रिसा में वफ़ाक़ी मेंबर सिंध मां थियणो आहे, पर गुज़िरियल 15 सालनि खां उन क़ानूनी हुकमनामे जी भञकड़ी कंदे उन ते पंजाब मां मेंबर मुक़ररु थींदो रहियो। ताज़ो सिंध हाई कोर्ट नेब पंजाब जे मेंबर खे मुअतल करे छॾियो आहे। जॾहिं खां वाबडा वजूद में आयो आहे, अॼु ताईं उते रुॻो हिकु चेयरमैन सिंध मां मुक़ररु कयो वियो। वाबडा जो हिकु चेयरमैन ज़फ़र महमूद पंहिंजे उहिदे वारे दौर में कालाबाग डैम जी हिमायत में मज़मून लिखंदो रहियो। जॾहिं त 3 सूबा उन तकरारी कालाबाग डैम ख़िलाफ़ असेंबलियुनि में ठहराव मंज़ूर करे चुका हुआ। उहे त रुॻो हवाला आहिनि, तफ़सील त तमामु घणा आहिनि त कहिड़ी तरह पंजाब आइनी इदारनि में थियल फ़ैसिलनि जी लताड़ कंदो रहियो आहे। उन पस मंज़र में पंजाब जी वॾी वज़ीर जो बयानु काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जी लताड़ आहे। उहो बयानु सॼे मुल्क लाइ इहो न्यापो आहे त पंजाब पाणी बाबति आइनी इदारनि जे फ़ैसिले जो पाबंद न आहे। जॾहिं मरियम नवाज़ पंजाब मां गुज़रंदड़ पाणी बाबति इहा दावा करे त मुंहिंजो पाणी मुंहिंजी मर्ज़ी ऐं पंहिंजे पैसनि सां वाह ठाहींदसि, त पोइ उहो साॻियो हक़ु हू भारत जे मोदी ऐं अफ़गानिस्तान जी तालिबान हुकूमत खे बि ॾिए थी। पाकिस्तान जूं समूरियूं मुखिया नदियूं भारत मां वही पाकिस्तान में पहुचनि थियूं। अॻु में सिंध तास ठाह उन्हनि नदियुनि जे वहिकरनि मथां ॿिन्ही मुल्कनि जे हक़नि जो ज़ामिन हो। हाणे मोदी उन ठाह खे हिकु पासाए तौरु ख़तमु करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं मरियम नवाज़ वारो नारो मोदी बि हणे त पोइ पंजाब ताईं पहुचंदड़ दरियाहनि जे पाणी ते संस डैम ठाहिण जो हक़ु मञियो वेंदो। दर हक़ीक़त मरियम नवाज़ नारो हणी मोदीअ जो कमु सवलो कयो आहे। साॻी तरह काबिल नदी सालियानो 20 मिलियन एकड़ फुट पाणी अफ़गानिस्तान वारे रस्ते खां पाकिस्तान आणींदी आहे। काबिल दरिया पाकिस्तान पहुचण खां अॻु अफ़गानिस्तान में लंघंदो आहे ऐं ॿिन्ही मुल्कनि में उन बाबति को बि ठाह थियल न आहे। उन सूरत में जेकॾहिं अफ़गानिस्तान जी तालिबान हुकूमत बि साॻियो नारो हणे त काबिल दरिया ते वाह या डैम ॿधण वारे संस हक़ खे बि बिना एतिराज़ जे मञियो वेंदो। मरियम नवाज़ विसारे थी वेहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वहंदड़ दरिया कंहिं हिकु सूबे जी मिल्कियत न आहिनि हूंदा। दुनिया में को बि मुल्क या हुकूमत उन जी जाग्राफ़ियाई ख़िते में लॻंदड़ पाणी खे पंहिंजो पाणी करार नथी ॾेई सघे। उन क़िस्म जे आबी वहिकरनि ऐं ज़ख़ीरनि मथां हमेशह हेठाहीं वारनि जे हक़ खे मञीदे फ़ैसिला कया वेंदा आहिनि ऐं मामला तइ कया वेंदा आहिनि। सिंध तास मुआइदो बि उन बुनियाद ते कयो वियो हो। अहिड़ा ई मुआइदा नील नदी ऐं मेकांग नदी ते बि थियल आहिनि। इहो ई सबबु आहे जो वियतनाम चीन पारां मेकांग ते डैम ठाहिण जी मुखालफ़त कंदो आहे ऐं मिस्र ताज़ो इथोपिया पारां डैम ठाहिण ते एतिराज़ु कयो आहे। ईअं ई भारत ब्रह्मपुत्रा नदीअ मथां चीन पारां डैम ठाहिण ते एतिराज़ वारिया आहिनि। भारत अंदरि तमिलनाडु, केरला ऐं कर्नाटका रियासतनि विच में पिणु डैमनि ते तकरार हलंदड़ आहिनि। जिते जिते बि मथां ई वारी नदियुनि ते मर्ज़ी थाफी वई आहे उते तकरार थिया आहिनि। सिंध ऐं पंजाब विच में उहो तकरार त अंग्रेज़नि जे दौर खां वठी हलंदड़ आहे। 1945 में उन तकरार खे नबेड़ण लाइ जेको आबी विरासत वारो ठाह कयो वियो हो, उनखे नओं मुल्क ठहिण खां पोइ पंजाब मञण खां इनकार करे छॾियो हो। उनखां पोइ 1991 वारो ठाह थियो जंहिं ते पिणु अमल नथो कयो वञे। ॿियो अहम सुवालु इहो आहे त जेकॾहिं पंजाब पंहिंजी ज़मीन ते लंघंदड़ पाणी खे रुॻो पंहिंजो पाणी थो करार ॾिए त पोइ जहलम दरिया कश्मीर खां ऐं सिंधु दरिया गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां गुज़री पंजाब में दाख़िल थियनि था। इन हिसाब सां त उन्हनि इलाइक़नि या सूबनि जी हुकूमतनि खे इहो हक़ु हासिलु हूंदो त उहे पंजाब ताईं पाणी पहुचण खां अॻु रोके या मोड़े पंहिंजे इलाइक़नि में उन ते वाह डैम ठाहे सघनि। जेतोणीकि उन्हनि इलाइक़नि जी जाग्राफ़ियाई खे अहिड़ी सहूलियत फ़राहम नथी करे, पर साॻियो उसूल लागू करण ते हूअ अहिड़ी दावा त करे सघनि था। गॾियल आबी वसीलनि जे मथां अहिड़ियूं दावाऊं आलमी उसूलनि ऐं मुल्की क़ानूननि जी सिधी सही भञकड़ी आहिनि। इन हिसाब सां कश्मीर खे मंगला डैम ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे तरबेरा डैम जे समूरे पाणी ते पंहिंजी मालिकी जी दावा जो हक़ु ॾियणो पवंदो।
ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त मुल्क अंदरि रुॻो पाणी हिकु कुदरती वसीलो त नाहे, मुख़्तलिफ़ सूबनि में ॿिया बि केतिरा ई अहम वसीला आहिनि जेके उन्हनि सूबनि जी जाग्राफ़ियाई हदनि अंदरि आहिनि ऐं उहे पाणी जी वही कंहिं ॿिए सूबे में बि नथा वञनि ऐं उन्हनि बाबति कंहिं बि विरासती ठाह बि थियल न आहिनि। मैदनी वसीलनि जे मामलनि में त मालिकी जो हक़ आइनी तौरु सूबनि खे मिलियलु आहे जेके कंहिं बि ॿिए सूबे जी जाग्राफ़ी मां नथा गुज़रनि। उन हिसाब सां मरियम नवाज़ जे नारे सां त पंजाब खे वॾी क़ीमत भरणी पवंदी। मुंहिंजा वसीला मुंहिंजी मर्ज़ी बाबति पंजाब खे साॻियो उसूल ॿियनि वसीलनि ते बि लागू करणु घुरिजे। गैस जे ज़ख़ीरनि जे हवाले सां त सूबनि जे आइनी हक़ खे मञियो वियो आहे। आइन जे आर्टिकल 158 में चिटनि लफ़्ज़नि में लिखियलु आहे त जंहिं सूबे में गैस जो खूह हूंदो त पहिरियों हक़ उन सूबे जो हूंदो। जेकॾहिं उन हिसाब सां सिंध, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा पंहिंजे कुदरती गैस जे ज़ख़ीरनि लाइ मुंहिंजी गैस मुंहिंजी मर्ज़ी जो नारो हणनि त उहो त बिना आइनी हूंदो। ईअं ई सामूंडी बंदरगाह सिंध में आहिनि ऐं उन ते उसूली तौरु सूबे जो हक़ हूंदो, पर उन्हनि खे सॼे मुल्क जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। साॻे तरह सूबनि वटि मुख़्तलिफ़ मैदनी ज़ख़ीरा आहिनि, उहे बि आइनी तौरु सूबनि जी मिल्कियत क़रार ॾिनल आहिनि, पर मरकज़ी सरकार सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ उन्हनि बाबति परॾेही कारोबारी ठाह कंदी रहे थी। पंजाब जी वज़ीर आला इहो विसारे थी वेहे त पाकिस्तान हिकु वफ़ाक़ आहे जंहिंमें सूबनि जे वसीलनि ऐं हक़नि खे आइन हेठि तहफ़ुज़ ॾिनल आहे। जेकॾहिं आइन ऐं क़ानून खां मथां थी मुल्क हलाइणो आहे त इहो तजुर्बो माज़ी में मुल्क विरहाइण जो कारण बणियो हो। जेकॾहिं बाक़ी मुल्क सां बि साॻियो वर्ताव करिणो आहे त पोइ सूबे विच में अॻे खां मौजूदु छिकताण में वाध ईंदी। मुल्क जे आइन, वफ़ाक़ ऐं आइनी इदारनि ते अॻे ई कमज़ोर थियल वेसाह वेतर कमज़ोर थींदो। मरियम नवाज़ बि पंहिंजे वरनि जी सूबाई तसुब ते ॿधल सियासत करे पंहिंजी कमज़ोर सियासी पोज़ीशन खे थूणियूं ॾियण जी कोशिशि करे रही आहे। 1990 जे ॾहाके में नवाज़ शरीफ़ बि साॻी तरह पंजाब में पंहिंजी सियासत जा बुनियाद रखिया हुआ। हिन वक़्तु पंजाब नवाज़ लीग खे तहरीक इंसाफ़ जी सियासत जो सख़्तु चैलेंज दरपेश आहे। जंहिं तरह सां मरियम नवाज़ हुकूमत सूबे में तहरीक इंसाफ़ जी सियासत खे चिभाटियो आहे ऐं जंहिं रीत सां सूबे में ॿोड़ सां तबाही थी आहे, उन्हनि ॿिन्ही मामलनि खे मुंहुं ॾियण लाइ हूअ पंजाबी क़ौम परस्ती जो कार्ड खेॾी रही आहे। उन ख़सीस सियासी मुफ़ाद में हूअ वफ़ाक़ जे उन कमज़ोर टारी ते कुहाड़ी हलाए रही आहे जिते सां सूबो बीठल आहे। हीअ असीं अवांजी समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नामियारे लेखक नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा सिंध जो नामियारो शाइर इंतिहाई मुफ़लिस माण्हू अली सफ़्तर हिन वक़्तु कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां झेड़े रहियो आहे। सकाफ़त खाते जी मदद सां संदसि थोरो घणो इलाज बि थींदो रहियो आहे, पर हिन वक़्तु हूअ वॾी पीड़ा जो शिकार आहे। संदसि अज़ियतनाक वीडियो वायरल थियण खां पोइ जिते सियासी समाजी धुरियुनि पारां आवाज़ु उथारियो वियो, उते सकाफ़त खाते पिणु संदसि इलाज जी हामी भरी आहे। पर जेकॾहिं इहो साॻियो इलाज वक़्तु सिर सकाफ़त खातो कराए हा त हुनखे अहिड़ी अज़ियत भोगणी बि न पवे हा ऐं उहा अज़ियतनाक वीडियो वायरल बि न थिए हा जंहिंमें हूअ बीमारी हथां बेवस बणिजी दाहे रहियो आहे। नामियारे शाइर ऐं नावल नवीस अली सफ़दर जी वीडियो वायरल थियण खां पोइ नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, हिकिड़ा उहे बाज़मीर ॾात धणी आहिनि जिन हमेशह पंहिंजे कुल्हनि ते ज़िंदगी जो बार खयो आहे। उन्हनि पंहिंजे जियापे जो ॾीओ पंहिंजे ई रत सां ॿारियो आहे। उन्हनि पंहिंजे वजूदनि जूं वीरानियूं मुंहिंजो दड़ो जे मथां उभरियल चंड जे दिलरुबा चांडुकियुनि सां धोतियूं आहिनि। उन्हनि कारूंझर जबल ते कब्ज़े या विकिरे लाइ निहार नाहे विधी, पर इन सोच सां पहाड़नि खे चुमी ॾिनी आहे त तूं मुंहिंजी तारीख़ मुंहिंजो फ़ख़ुरु आहीं। अली सफ़दर बि सिंधी जदीद शाइरी जो उहो बाकमाल नौजवान शाइर आहे जंहिं पंहिंजी शाइरी सां गॾु पंहिंजी दिलि बि उन सिंधी ॿोली सां जोड़ी आहे
जंहिं ॿोली वैशी क़ौमनि जाबरनि ऐं सीना वढींदड़ ज़माननि अॻियां कॾहिं कंध झुकाइण कुफरी सम्झो आहे। हुन पंहिंजा उजागा ॻोढ़ा इश्क ऐं फ़न सिंध सां वाॻिया आहिनि। कैंसर जी अज़ियत में मुब्तला असांजो हीअ बेमिसल कवि उन सार ऐं सहकार जो हक़ीक़ी हक़दार आहे जेका न रुॻो संस ज़िंदगी बचाए पर हुन जी हर अज़ियत जो ख़ात्मो आणे। आथ जो भाकुर बणिजे। सिंध हुकूमत उर्दू ॻाल्हाईंदड़ आर्टिस्टनि खे इलाज लाइ किरोड़े रुपया ॾिए थी। असां इन मामले ते नथा ॻाल्हायूं पर हिकु सचे तख़लीक़ी ॾाढ धणी जी मालिकी लाइ आवाज़ उथारणु सिंध जे शऊर जो हक़ सम्झूं था। असां हिन मुल्क में माचिस खां मोबाइल ताईं टैक्स भरियूं था। सिंध जे कोयले गैस तेल ज़मीननि ते जेकॾहिं ॿियनि जो हक़ तस्लीम करियो था त सिंधी ॿोली सिंध जे वारस हिकु शाइर जे हक़ खे तस्लीम करणु अव्हां जी ज़िम्मेवारी आहे। अली सफ़दर हिन वक़्तु इंतिहाई ॾुखोईंदड़ सूरतहाल जो शिकार आहे। हुनजो दर्द सिंध जे रूह जो दर्द आहे। ऐं हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था अली सफ़दर जी ख़ूबसूरत शाइरी। साह जे निर्गट मथां छा लत न हुई, कीअं चवीं थो इश्क सां हालत न हुई। तोखे टहिकण लाइ समूरो ॾियणु मिलियो, मूंखे रुअण जी मिली मोहलत न हुई। तो पुराणे कात सां मूंखे कुठो, ही नकोरे दौर जी जबलत न हुई। अॻु खणी टे चार ख़ूबियूं हूं मगर हाण मूं में काई बि ख़सलत न हुई। नए सफ़र जूं कुझु तयारियूं हूं नयूं, आत्मा जी राति जो रहलत न हुई। तूं ऐं मां गाफ़िल थियासीं आदमी, काइनातनि जे अंदरि गफ़लत न हुई। अख मां ॻड़ंदे तो त ॾिठो पर दिलि में ॿरंदे तो न ॾिठो। गहराई सां हिकु ॻोड़े खे गलते ॻरंदे तो न ॾिठो। तो त सदाईं यार ॾिठा वेंदे वॻ सदाउनि जा, यार असांजी आहनि खे छो वापसि वरंदे तो न ॾिठो। हाय बसंती नेणनि सां तो सियारे जी जर जाती पर हाय असांजे अंदर में को सावण ठरंदे तो न ॾिठो। मां माली हां, मूं त ॾिठा आहिनि खोड़ गुलनि जा गभरू मौत, बाग़ मगर पोढ़ाए में को पोपट मरंदे तो न ॾिठो। हिकु त आऊं ॾिठो, ॿियो शायदि आईने जी अखि ॾिठो, खिलंदे खिलंदे पंहिंजे गल ते चुग भरंदे तो न ॾिठो। शायदि ॼण त करीं थो रोशो वाचूड़नि खे विखराए, वाचूड़नि सां गॾु गॾु कंहिंजो ख़्वाबु विखरंदे तो न ॾिठो। गोदर मंझ ॾिठियूं हूंदियूं तो मेहूं पक मिहारनि जूं, यार बुखारियुनि पंछनि खे कंहिं छर में चरंदे तो न ॾिठो। ज़ात खे छॾ नाव जी छंडछाण कर, ज़ात खे छॾ नाव जी छंडछाण कर, आव मुंहिंजे हाव जी छंडछाण कर। तूं तिखेरी उस जो नालो वठ, वञ वणनि जी छांव जी छंडछाण कर। रोज़ थी धोई मुई सां थांव सभु, कुझु अंदर जे थांव जी छंडछाण कर। जेकॾहिं तूं थी वियो आहे फ़लसफ़ी, ॾात खे छॾ ॾांव जी छंडछाण कर। दिलि चवे थी ॾे इजाज़त बाज़ खे, ऐं चवां हुन कांव जी छंडछाण कर। टोक हुई टांडा हुई ताना हुई, टोक हुई टांडा हुई ताना हुई, ॿियो भला तुंहिंजी खुदाई छा हुई। इर्तका जो बसि इरादो तो रखियो, ज़िंदगी जी न हुई को हा हुई। जिगर जे मूं खून में ॿोड़ियो ग़ज़ल, कोन सम्झो दाद हो वाह वाह हुई। केतिरनि चौकनि जा नाला यादि कयां, ज़िंदगी हिकु अणगणिया रस्ता हुई। अॼु बि मां साॻियो उहो ई केसि, सिंध मूले अॼु बि सा लैला हुई। हर का ख़्वाहिश हाव जो ॿारण हुई, हर तमन्ना टोड़ ते ठूंगा हुई। मौजज़ो आहे बचो हा मौत खां, या त मूंखे माउ जी का दुआ हुई। बस रुॻो विच ते गुथियल हा मामरा, बस रुॻो विच ते गुथियल हा मामरा, इश्क जी आंधी ॿई पासा हुई। कुझु पल थले ते वेही राही रमी पवे थो,
कुझु पल थले ते वेही राही रमी पवे थो, हिकु ॾुख मरे ई मस थो, ॿियो ॾुख ॼमी पवे थो। बादल बि तुंहिंजी अख जा मुहताज थी विया आहिनि, बादल बि तुंहिंजी अख जा मुहताज थी विया आहिनि, ओथर तुंहिंजे इशारे हिकदमि थमी पवे थो। उबते मिटी त हूंदी उबतां लही आयो, खड़िजे वञे तरे में स्वाद में पवे थो। वारी जो पंध ऐं लारी में सवार आहियूं, तो ध्यानु छिड़ विछड़ थे लोणो लमी पवे थो। सिज जीअं वञे थो लड़ंदो पाछो ही ॾिस त मुंहिंजो, पेरनि में हाण मुंहिंजे निवड़ी नमी पवे थो। वढे थो टार वण जा, वणनि जा वास्ता टुटंदा, इहो वाढो नथो सम्झे पखियुनि सां राबता टुटंदा। ही लहंदा घट ग़ुलामी जा, यको ही ज़ब्त रहंदा छा, असांजे क़ाइदा टोड़िया त पक पोइ ज़ाबता टुटंदा। इहो इब्लीस ॼाणे पियो हवा आदम जे रिश्ते खे, इहो कीअं सोची आई ही कंदा जॾहिं ख़ता टुटंदा। चूड़ी गरंदियूं अले कॾहिं पहाड़नि जूं डिघियूं पोतियूं, अले कॾहिं त सिलसिले में बरनि जा बाफ़ता टुटंदा। खणी थी पेर तूं तकड़ा पुराणी छेर आ छोरी, इहे घुंघरूं त हिकु हिकु थी समूरा आहिस्ता टुटंदा। असां उभ खे ॾिठो ॻाढ़ो त छिक ॾेई छापड़ूं उछलियूं, असांखे छा पतो धक सां सितारा अणतरिया टुटंदा। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत शाइर अली सफ़दर जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे बिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन